उन सुने मेहर अली शाह बादशाह जे दरबार में कुरान करीम छाती सां लाए खणी वियो। ओ गोलड़े शरीफ वारा दिलबर, अज मुखे दुश्मनन ताना दिना हन त इमाम हसन जो नालो कुरान में ॾेखार, इमाम हुसैन जो नालो कुरान में ॾेखार। पढ़ियल भी ॾाढो हा, दुनिया जा इल्म भी ॾाढा थो ॼाणा, सॼो कुरान पढ़ियो थम, तर्जुमो भी ॾिठो थम, पर मुझे अकुल कम न कयो। जॾहिं हेतिरो इल्म मूं वटा मूंखे समझ में नथो अचे त मौलविन खे किथों समझ में ईंदो। खुदा जे वास्ते मुझे ईमान के बचायो, मुझी मदद फरमायो। हिन कुरान मां मुखे हसन ऐं हुसैन जो नालो कढी ॾेखारियो। तवज्जह सां ॿुध, गोलड़े शरीफ वारो उहो जवान जॾहिं कादियानिन सां न ख़त्म नबूवत जो मुनाज़रो थियो हो, कादियानी जो आया त गोलड़े शरीफ वारे दिलबर चयो, कादियानियो कादियानियो तहां था चो त सवाल जवाब कयूं। मेहर अली शाह सवाल जवाब नथो करे, कलम थो रखा, कापी थो रखा, तू भी कलम ऐं कापी रख। तू त पाण के नबी जो पुट थो सदाई, मां त मुस्तफा जे गुलामन जो भी गुलाम हां, महबूब जे आल जो हिकड़ो गुल हां। मां भी वेही करे कलम के तो चवा लिख, तू भी चओ कलम के लिखे। पो जे मुझे कलम लिखियो त मां सच्चो हां, जे तुझे कलम लिखियो त तू सच्चो है। दुनिया के खबरा त कादियानन भजी जान छड़े ओहो गोलड़े शरीफ वारो निहारे चवे थो, बच्चा दुनिया जा केतरा इल्म थो जानी, चैसे सब थो जाना, पर ही गाल नजर कान थी अचे। पाण फरमायो, बच्चा तवज्जह कजा, अब जद जो इल्म जानी थो। हा मुझा साईं जाना थो। पाण फरमायो वेझो अच, पनो भी खण, पेन भी खण। पनो भी खये, पेन भी खये। सुने गोलड़े वारे बुजुर्ग फरमायो, हाने काब कुरान जी आयत पढ़ तो उन आयत मां तो तोखे हसन ऐं हुसैन कढी दिया। निगाह ॾिस कामिल वलीअ जी। ही असां जो सजण साईं जे दर ते चरिया लगा पिया हूं, के साईं मशहूरन वारे साईं जे दर ते दीवाना लगा पिया हन। अल्लाह वारन जे दर ते दीवानो इए मानू पाण भंग कह कान पीती आ, जेको कुछ ॾिसंदो आ तॾहिं त दीवानो थींदो आ न। निगाहे कामिल पीर दे निहार, गोलड़े शरीफ वारे फरमायो, बच्चा यो कुरान खोल। कुरान खोलियई, चई सही किथों पढ़ा? फरमायो जिथों वणई उतों पढ़। चई किथों पढ़ा? चई जिथों वणई उतों पढ़। रुगी हिकड़ी आयत पढ़ त मां तो तोखे ॿुधाया। उन कुरान जो मुंड खोलियो। छा खोली? कुरान जो मुंड खोली। कुरान करीम जो मुंड खोले, ची अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। चुप कयई। गोलड़े शरीफ वारे चयो, बच्चा या कुरान जी आयत कान्हे का। छा फरमायो? कुरान करीम जी या मुकम्मिल आयत कान्हे का। चैसे भला बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पाण फरमायो, हा बच्चा इहा कुरान जी आयत आ। उन खणी कुरान बंद कयो, जे अॻिते मां भी कोन पढ़ंदुसि। तवज्जह कर मुसलमान, चो त हू आलिम हुयो, इल्म वारो हुयो, दुनिया जो भी इल्म जाने पयो, दीन जो इल्म भी जाने पयो। हुन के जॾहिं अल्लाह जे कामिल वली चयो त हिक आयत पढ़ जेका वणई सा पढ़, हुन औज़ बिल्लाह ते सुणे एतराज कयो, समझी वयो, बिस्मिल्लाह जी कुरान बंद कई। चई सुण अगते मां भी कोनल। पाण फरमायो, असां के भी तुंहिंजे अगते वञण जी ज़रूरत नाहे। गोलड़े शरीफ वारे फरमायो, पेन पनो खण खई। पाण फरमायो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जा अबजद में अंग घणा? जल्द में चई 786। खबर अथव न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अंगन में छा लिखबो आ? 700। वाह सोना गोलड़े शरीफ वारा। पाण फरमायो, हाने पेन पनो खण खई। पाण फरमायो, लिख। सब खां पहिरीं इमाम हुसैन जो नालो लिख। लिख हुसैन।
छा लिख हुसैन लिख लिखी पाण फरमायो दे खबर अब जद में अंग घणा थिया चई से 210 चई लिख 210 वरी पाण फरमायो सुनो इमाम हुसैन जह हिजरी में पैदा थियो हिजरी कहिड़ी आ चई से 4 हिजरी में पैदा थियो पाण फरमायो 4 हिजरी हेठों लिख 4 हिजरी लिखे पाण फरमायो सुनो हुसैन शहीद काथे थियो चई करबला में शहीद थे चई कुर्बो बला जंग कढ त घणा थिया जैसे 261 थिया चे लिखो 261 पाण फरमायो हाणे मुझे इमाम हसन ते अच इमाम हसन जो नालो लिखो लिखे इमाम हसन जो नालो हसन पाण फरमायो हसन जा अंग घणा चैसे 200 पाण फरमायो लिखो 200 पाण फरमायो इमाम हसन साईं शहीद कहिड़ी हिजरी में थियो आ चे 50 हिजरी में चे लिखो 50 हिजरी पाण फरमायो इमाम हुसैन जी विलादत भी अचे वई इमाम हुसैन जो नालो भी अचे वयो इमाम हुसैन जी करबला भी अचे वई इमाम हसन जो नालो भी आयो इमाम हसन जी कर शहादत भी आई ची हा पाण फरमायो जोड़ कर हुन जोड़ कयो 210 ऐं 4 मिलाई घणा थिया चओ 214 ॻाल्हाईंदो अचो 214 में 1 मिलाई घणा थिया जल्दी ॿुधाईंदो 214 में 1 मिलाई घणा थिया तकड़ में गाला 275 में वरी 261 करबला जा मिलाई घणा थिया कैलकुलेटर खण तो के नथो अचे गाल करे थो वञा याद कजा वरी उन में इमाम हसन जा 200 मिला वरी शहादत इमाम हसन जी 50 हिजरी में जॾहिं सभिनी के कैलकुलेशन कई तेठो अंग बीठो 786 चांग बीठो 786 सुने मेहर अली शाह न्यारे फरमायो बच्चा दे कब्र घणा थिया चईसे 786 पाण फरमाए तो त नालो पे पूछो मूं त तोखे नालो भी ॿुधायो आ ॼमण जी पैदाश भी ॿुधाई आ करबला जी शहादत भी ॿुधाई आ ते इमाम हसन जे ज़हर वारी शहादत भी ॿुधाई आ समझी वयो त अॼु साईं मौज में अॼु साईं चई किबला हाणे एतिरो कुर्ब कयो अथव हिकिड़ो कुर्ब ॿियो बि कयो पाण फरमाए पुछ छो त अलीअ जो औलाद आहे ॻाल्हि कंहिंजो औलाद आहे अलीअ जे औलाद सां झेड़ो लाह यज़ीद अलीअ जे औलाद सां न तसा न पसंदे ईद जेका हूंदी मीर हुसैन सां भलो थई अञा मौक़ियो थई अलीअ जे औलाद सां झेड़ो ख़त्म कर त जन्नत जे लाइ महल ठहनी न त ॾाढो ॾुखियो थींदे सुहिणे मेर अली जा फरमायो बच्चा छो छा खपई चे मुंहिंजा सुहिणा जे हसन ऐं हुसैन जो नालड़ो ऐं करबला शहादत सब कुछ कढी ॾिनो अथव त मूंखे 5 तन पाक भी क़ुरान मां कढी ॾे काथों कढी ॾे ॻाल्हाए त सही वाह गोलड़े वारा बुज़ुर्ग वाह मुझे सुने अलीअ जा बचड़ा ओ मुझा दोस्त अजीज पाण छा फरमायो तवज्जह त कर पाण फरमायो तोखे पीर मेहर अली शाह चयो हिकड़ी आयत पढ़ उन मां ॾींदो मैं हाणे ॿी आयत जी ज़रूरत ही कान्हे का बस इन मां 5 तन पाक भी कढी ॾींदो मैं पाण फरमायो लिख बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पाण फरमायो अखर गणन शुरू कर जदे अखर गणी अखर था 19 घणा गला गला घणा पर जेके तेके गण में कोन ईंदा थोड़ी हिंट्स ॾेई थो वञा जीअं बिस्मिल्लाह मीम लाम ज़ेर मिल्लाम अलिफ ला ते मता हिकड़ो लाम गणी बल्लाम थई रहमान हा राज़र हिर्रा हा ज़बर रह इते रा बथई बता तू हिकड़ी गणे विजी हाणे वनी गण जा 19 अखर बिस्मिल्लाहिर रहमान रहीम में तो सोने मेहर अली शाह फरमायो चो मोहम्मद चे मोहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
फरमायो अखर घणा हन चे मीम हा मीम दाल चे से 4 पाण फरमाए चो फातिमा चे फातिमा पाण फरमायो अखर घणा चे फा अलिफ तो मीम हा 5 पाण फरमायो 4 ऐं 5 घणा थिया चे से 9 घणा था पाण फरमाए चो अली चे से अली चे अली में अखर घणा चे 3 चे 9 ऐं 3 घणा थिया पाण फरमाए चो हसन चे से हसन पाण फरमाए हसन में अखर घणा चे 3 पाण फरमाए 12 ऐं 3 चे से 15 पाण फरमाए चो हुसैन चे हुसैन में अखर घणा चे 4 चे बुधा 15 ऐं 4 19 चे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सरापा 5 तन पाक लगो पयो आ सजो कुरान त पो जी गाला सजो कुरान परे जी गाला बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में सब कुछ इन करे सोने अली छा फरमायो खबर थई बस हिकड़ी गाल तो कया शेरे खुदा फरमायो सजो कुरान सूरह फातिहा में सजो कुरान सूरह फातिहा में सूरह फातिहा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बे में बे सजी टुभके में वो टुभको मां अली कूफे जी मस्जिद कड़ी गाला गाला कड़ी कहजी गाल तो कया जो फातिमा बिन्त असद जे पुत्र जी कहजी गाल तो कया फातिमा बिन्त असद जे पुत्र जी उहो केरा चो नालो अली फातिमा बिन्त असद जो पुत्रड़ो कूफे जे मस्जिद में हजारन जी जमायत आडो छो त मुझे सोने अली के मदीने में बर्दाश्त को न कयो वयो थोड़ो टाइम रहण दिनो वयो खिलाफत संभालण का बाद हियर वक्त कोने तारीखी किस्सो नथो खणी सगा कूफे जे मस्जिद में शेरे खुदा जलाल में अची वयो केर आयो गाला गाला केर आयो शेरे खुदा जलाल में अची करे पाण फरमायो सिलूनी अज जेको वणे वसवालो कयो केर भी कोन कुछो वरी पाण फरमायो सिलूनी मुखा पुछो त बुधाया केर कोन कुछो अली जलाल में चे फरमायो सिलूनी अन इल्म जिब्रील व मीकाल अज मां अली ऐलान तो कया पुछो भले जिब्राइल जे बारे में पुछो या मीकाइल जे बारे में पुछो शेरे खुदा ऐलान कयो अज पुछो भले जिब्राइल जे बारे में पुछो या मीकाइल जे बारे में पुछो केर भी कोन कुछो सब खामोश अचानक विच ता हिकड़ी शख्सियत नमूदार थी नौजवान सोहनी सूरत मोठी बीठो निहारे चे या अली छा चे या अली ऐन जिब्रील फी हाज़ल वक्त या अली ऐन जिब्रील फी हाज़ल वक्त ओ सुना अली तमा फरमायो जिब्रील ला पुछो मीकाइल ला पुछो मुखे बुधायो त हिन वक्त जिब्राइल काथे आ सवाल करण वारे काथे सवाल कयो जो कूफे जे मस्जिद में काथे कूफे जे मस्जिद में शेरे खुदा निहारे नजर इल समा यमीन व शिमाल सुने शेरे खुदा हिकड़ी नजर इल समावात आसमानन दे निहारे भी नजर हर निगाह सा आसमान क्रास पियो करे बी निगाह सा बियो आसमान क्रास टीह सा टियों टे चौथी सा चौथों 7 निगाहूं करे वरी यमीन व शिमाल हिकड़ी निगाह उत्तर दे कई वरी दखण दे कई वरी ओलह दे कई वरी ओभर दे कई चईनी पासे निगाह करे
मुर्की फरमायो आसमानन में भी कोन है। मूं सोचो मता जन्नत जे कह गुल में खुशबू बनजी लिको हुजे, पर जन्नत जे गुल जे कह खुशबू में भी जिब्राइल हींअर लिकल कोने। हाणे चारई पासा गोलियो मास, न की मशरक में, न की मगरब में, न की शुमाल में, न की जुमाल में। सुम्म इलल अर्द कज़ालिक, वरी अली ज़मीन दे निहारण शुरू कयो। हिकड़ो दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, चौथो, पंजो, छहो, सतो, 7 दफ़ा निहारे चयो ज़मीन जे पहिरे तबक में भी ना है, ॿिए तबक में भी ना है, 3 में भी ना है, चौथे में भी ना है, 5 में भी ना है, 6 में भी ना है, 7 में भी ना है। मथे कंधो करे सुणे अली छा चयो, अंदर ठरी पवंदई। ओ हमरा बीठो आ, सुने शेरे खुदा निहारे फरमायो मा वजदतु समावात वल अर्द। मां अली आसमान भी गोलिया, जिब्राइल को न लधे, जमीनू भी गोलियूं को न लधे। उन जुआन चयो जे आसमानन में भी ना है, जमीनुन में भी ना है, त बुधाए आहे काथे? तो जो चयो पुछो। शेरे खुदा मुरकंदे निहारे चयो ओ पुछण वारा, जेको जमीनुन में भी ना है, आसमानन में भी ना है, पानी में भी ना है, पट्टीअ ते भी ना है, अंत जिब्रील मुझे सामो बीठो आ, तू जिब्राइल आही। शेरे खुदा फरमायो सतनी आसमानन ते भी कौन है, जन्नत में भी कौन है, सतनी जमीन में भी कौन है, मशरक में भी कौन है, मगरब में भी कौन है, शुमाल में भी कौन है, जुनूब में भी कौन है। पूछे तो तक काथे आ, तू ही बियो केरा? शेरे खुदा चयो तू ही जिब्राइल गुम थी वयो। त पो मुखे चवण दे, दुनिया त अज ॾींहं ताईं फातिमा बिंत असद जे बचड़े खे भी कान समझी सघिया, ओहा दुनिया फातिमा बिंत मुहम्मद जे बचड़े खे किथों समझी सघंदी। मुझे हुसैन खे समझण ॾाढो ॾुखियो आहे। ॻाल्हि मुझे हुसैन खे समझण ॻाल्हि ॾाढो ॾुखियो आहे।